कई मैं हिते छा पियो करे ॾे ओ कई मां मोह छो लिकायोसीं हा बाबा तव्हांखे ॾेखारींदा हलूं त अब्दुल क़यूम मितलो साहब जेको तमामु प्यारी शख़्सियत कईम ओ कईम अतू काॾे आहे कहिड़े शहर असांजो ॻोठ जो मोज़िस शख़्सियत कलमीर मितलो जंहिंजो ही साम्हूं होटल आहे असां हिन हाणे कलो अंदरि वेंदो पोइ असां हिन खां इंटरव्यू वठंदासीं हीअ आहे असांजो पंहिंजे ॻोठ जो सरदार सिकंदर अली मितलो जेको हाणे अंदरि अची ऐं वाईफाई हलाईंदो हा सची अदा कला अस्सलाम वालेकुम हा हा हलियलसीं अब तव्हांजे होटल खे घणो टाइम थी वियो आहे खोले खे मुंहिंजे होटल खोले खे 5 साल थी विया 5 साल थी विया आहिनि तंहिं महिल तुंहिंजी उमिरि केतिरी जंहिं महिल तूं होटल खोलियो मुंहिंजी 12 साल उमिरि 12 साल हाणे तुंहिंजी उमिरि घणी आहे हाणे मुंहिंजी 24 साल 24 साल पोइ इहे साल घणा इहे घणा साल थी विया पोइ इहे साल घणा थी विया इन खां बाद में वरी वांदो हुउमि अच्छा पोइ तव्हांजो जेको होटल आहे उहो कहिड़े तालुके मां किंगगिरीअ में आहे या गंबट में आहे असल में आहे त गंबट में अच्छा हा तव्हांजी सही आहे छो त रोड जे ॾाखिणे पासे ॾों किंगरी आहे उतरे पासे ॾों छा आहे गंबट आहे इन सुवाल जो त सही जवाबु ॾिनो आहे जब 5 साल अॻ में 5 साल अॻ में जो तूं होटल खोलियो उन वक़्तु तूं फुल चांहि घणे पियो हलाई तॾहिं पोइ हलाया 40 रुपया ऐं हाणे घणो थियो हलाई हाणे 80 रुपया 80 रुपया माना अधु ते अधु फ़र्क़ु जी एॾो महांग थी वियो आहे मां इन महांगाई बाबति माना तुंहिंजो छा चवणु आहे मुंहिंजो भाउ चवण इहो आहे त सरकार रेट कुझु घटि कराए हा। खंडपती महांगी थी वई आहे हा खीर तव्हांखे घणे किलो मिलंदो आहे साफ़ी साफ़ अघु मिलंदो 60 40 हा। हाणे 200 रुपया 200 रुपया खीर जो किलो साफ़ या उन में पाणी हूंदो आहे साफ़ सभु न जहिड़ो साफ़ अच्छा जी